लाड़काणो संदसि जन्म भूमि है। वीना शृंगी वीना शृंगी वीना शृंगी जो आवाज़ ऑल इंडिया रेडियो जे सिंधी नशरियात ज़रिए सिंध जे कुंड कुड़छ में पहुचे थो। उन करे वो सिंधियुनि लाइ अणॼातल कान्हे। 1976 खां हू ऑल इंडिया रेडियो जे एक्सटर्नल सर्विस सां वाबस्ता आहे। 1983 खां हिंदुस्तान जे औरतुनि जी तंज़ीम मारी सां वाबस्ता आहे। हिन वक़्तु हुन तंज़ीम जी जनरल सेक्रेटरी बि आहे। हिंदुस्तान में भिटाई जे वर्सी या कंहिं सकाफ़ती प्रोग्राम बहाने हू पाकिस्तान मां सिंधियुनि खे घुराईंदी रहंदी आहे। अहिड़ी तरह हू सिंध सां नातो जोड़े वेठी आहे। हू लेखक पिणु आहे। कई किताब लिखिया अथई। लिस्ट वॾी आहे, पर मां हिकु ॿिनि जो ज़िक्र उन मां कंदुसि। उन मां हिकु आहे कीअं विसारियां वेड़ीचंद खे। हीअ किताब वर्ल्ड बुक फेयर मॉस्को में बि हिन किताब जी नुमाइश थी चुकी आहे। हिन किताब खे हिंदुस्तान सरकार पारां बि इनाम मिलियल आहे। ॿियो हिकिड़ो किताब मुंहिंजे पेश जा गुलखार, हिन किताब खे बि इनाम मिली चुको आहे। मां वीना शृंगी खे अर्ज़ु कंदुसि त अची पंहिंजे ख़्याल जो इज़हार कनि। शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे क़ीमती वक़्तु ॻाल्हाइण लाइ ॾिनो आहे। मुंहिंजे मन में बि कई जज़्बा हुआ। जीअं थोरी देरि अॻु आपा दाऊद बोटे चयो त हिते सिंधीअ में ॻाल्हाइण जी कमी महसूसु कई वई, त मां उन कमीअ खे पूरे करण जी पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदसि। हालांकि भारत जे गैर यकीनी वारे माहौल में जिते सिंधी ॿोली जेका आहे ॾींहों ॾींहुं पुठिते पइजी रही आहे, उते सिंधीअ में ॻाल्हाइण जी कोशिशि कंदी आहियां, लिखण जी कोशिशि कंदी आहियां। न सिर्फ़ु सिंधी ॿोली पर सिंधी सकाफ़त खे जीआरण जी पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कंदी आहियां। त इन मौक़े ते मां पहिरीं इज़हार कयां उन खां अॻु में कुझु मां सिंध जूं सूखड़ियूं आंदियूं आहिनि जेके सना जे मेंबर्स खे मां पेश कंदसि। हिदायत बलोच खे मां अर्ज़ु कंदसि त मुंहिंजो इन ॾिस में ताउन करे। सभ खां पहिरीं मां अर्ज़ु कंदसि जेको सना जा सदर आहिनि मिस्टर हशमानी लाइ मूं अजरक आंदी आहे। उहे जिते बि हुजनि उन्हनि खे मां पेश करणु चाहियां थी। ऐं उन खां पोइ वाइस प्रेसिडेंट डॉक्टर दूदाणी जिन जे लाइ बि सिंध जी सकाफ़त मूं वटि मौजूदु आहे। मां उन्हनि खे अजरक उड़ाईंदसि। उन्हनि खे आस आहे त अंसारी जिन लाइ बि हिकु अजरक मूं वटि आहे। मां उन्हनि खे बि पेश कंदसि। उन खां पोइ जंहिं मां इहो चवंदसि त मिस्टर इल्ताफ़ मेमण जो बि नींढ ॾियण में काफ़ी हथो ऐं उन्हनि जी ख़्वाहिश हुई त मां हिते अचां, त हिकु अजरक उन्हनि जे लाइ आहे। मां ॾिसां थी हॉल में शायदि हिन वक़्तु मौजूदु कान्हनि। काफ़ी तकलीफ़ूं ॾिनियूं आहिनि, ख़ासि करे टिफ़िन तयारु करण जे ॾिस में, त उन्हनि जे लाइ बि हिकु सिंध जी सूखड़ी अजरक मां उन्हनि खे पेश कंदसि।
हिकिड़ो किताबनि जो सेट मां जावेद लिगारी खे ॾींदसि जेको सभिनीनि खे जेके हितां आहिनि सना जा और मेंबर्स या ॿिए खे सिंधी पढ़णु चाहिनि त उहे उन्हनि जे थ्रू हासिल करे सघनि था। हशमाणी साहब जी अजरक मूं वटि आहे त उन्हनि खे मां पोइ पेश कंदसि। आबा दाऊद पोटे खे हाणे यकीन ईंदो त सिंध जी सकाफ़त ऐं सिंधी ॿोली में मां हिते ॻाल्हाए रही आहियां। मां पंहिंजनि जज़्बनि जो इज़हार हिते कंदसि ऐं ईअं चवंदसि त हक़ीक़तूं जेके आहिनि उहे अव्हां जे आॾो पेश कंदसि, न की कंहिं माहौल खे ॾिसी करे माण्हू इहो सोचे त तमामु सुठो आहे, छो जो कुझु हक़ीक़तूं अहिड़ियूं आहिनि मायूस कुन ऐं ख़ासि करे भारत में असीं जंहिं गैरबनि जो इज़हार अव्हां जे अॻियां करे रही आहियां। अगरि कंहिं वण खे मां ई चवंदसि त पाड़ों खां पटे हिक हंधनि खां हटाए करे ॿिए हंधि लॻाए वेंदो त उहो वण मुरझाइण लॻंदो। साॻी तरह हिंद जे सिंधियुनि जी बि इन वण जी हालत आहे। विरहाङे जे वाह ऐं वक़्त ऐं ज़माने जे गर्दिश असांखे पखा ऐं पहाड़ छॾण लाइ मजबूर कयो। शायदि इन में बि का रब जी रज़ा हुजे ऐं रब जी रज़ा ते असीं राज़ी रहियासीं। सिंधी ॿोली कल्चर ऐं तहज़ीब जो वण पाड़नि खां पटिजी कुमाईंदो ऐं मुरझाईंदो पियो वञे। जीअं त ही साइंसी दौर आहे, नित नयूं इजादियूं थियनि पियूं, पूरे दुनिया में सब्ज़ इनकलाब जी आमद हिक हंधा वणनि खे पटे ॿिए हंधि लॻाइण ऐं उन्हनि खे जदीद दौर जे तकनीकुनि सां साओ सताबो करणु। बीटाई मां इहो चवंदसि त उहे जेके आहिनि उनखे फल लाइक़ु पैदा करणु ऐं उनखे लाइक़ु बणाइणु। पाड़ुनि खां पटियल सिंध जे सिंधी हिंदुनि लाइ इहो चवणु त ही शाह लतीफ़ जो उर्स भला कीअं था मल्हाइनि, छो जो मूंसां केतिरनि माण्हुनि इहो इज़हार कयो त तव्हीं हिंदू थी भारत में शाह लतीफ़ जो उर्स मल्हाए रहिया आहियो। या वरी किन हिंद जे सिंधियुनि जो इहो वीचार त स्वामी ते सेमिनार हू छो नथा कनि सिंध वारा, सिर्फ़ु शाह ऐं सचल ते उर्स छो मल्हाए रहिया आहिनि। सिंधी ॿोली ऐं तहज़ीब खे नुक़सान असाइण जा मां इहे चवंदसि त ख़तरनाक इहे अंदेश आहिनि, इरादा आहिनि ऐं सचल साईं त फरमायो आहे मज़हबनि मुल्क में माण्हू मुंझाया, शीती पीरी बुज़ुर्गी बेहद बुलाया, के निमाज़ूं पढ़नि निवड़ी, किन मंदिर वसाया, आॾो थी न आया अकुल वारा इश्क थी। असीं हिंदू या मुस्लमान न भले सिंधी आहियूं, पर विरहाङे जे वाह तासुब जी जड़ असांखे ॿिनि क़ौमुनि वारे नज़रिए में विरहाए छॾियो। असीं शाह सचल सामी जा पोइ लॻायूं, मोहन जे दड़े जे अज़ीम ऐं क़दीम सभ्यता जा वारिस आहियूं। इन करे न सिर्फ़ु हिंद जे सिंधियुनि जो सिंधियुनि सां राब्तो लाज़मी आहे, पर दुनिया जे कंहिं बि कुंड में आबाद सिंधियुनि विच में मां चवंदसि त राब्तो बेहद लाज़मी आहे ऐं वक़्त जी तक़ाज़ा पिणु आहे। अदब, ॿोली, शाइरी, फन, कल्चर जी मटासटा वक़्त जी तक़ाज़ा ऐं इन पस मंज़र में मालवी तरफ़ां दिल्ली में आलमी कॉन्फ्रेंस मुनक़िद थियणु शायदि इन में मां इहो चवंदसि त रब जी रज़ा हुई। साल 1986 में ओचितो सिंध जे सफ़र ते वञणु थियो, उते भिट शाह ते इन सोच जनम वरितो ऐं 1987 में इहा लतीफ़ कॉन्फ्रेंस भिटाई घोट शाह अब्दुल लतीफ़ जो मां हुकुम मञींदसि। विछड़िया पाण में मिलन, पाड़ुनि खां पटियल वण खे कल्चर, ॿोली, अदब ऐं तहज़ीब जी मटासटा ज़रिए नओं रूह फूकनि। जॾहिं का बि नई रवायत क़ाइमु थींदी आहे त उन आॾो पुरानी रीतूं रस्मूं संदरो बदी मुहाॾो अटकाए उनखे उसरणु कोन ॾींदियूं आहिनि। इन करे अहिड़ा सवाल का नई ॻाल्हि कान हुई त इन कॉन्फ्रेंस में घणा माण्हू शिरकत कंदा, कहिड़नि मुल्कनि मां दानिश्वर आया या कहिड़ा वॾा महक़ूक़। अफ़सोस त इहो आहे त असीं 21वीं सदीअ में पेर पाए रहिया आहियूं। अञा ताईं झूनो तबक़ाती जागीरदारी ऐं वॾेरे शाही वारो मर्ज़ अञा ताईं कोन वियो आहे। ईअं नाम निहादनि जे वाता नारो ॿुधण में ईंदो त ऊच नीच काई ॻाल्हि कान आहे, असीं सभु बराबरि आहियूं। मथां समाजवाद ऐं जमहूरियत जो बारीक तह चढ़नि, अंदरि साॻियूं उहे ई पुरमियूं रवायतूं जंहिंखे असां जूं ॿाहिरियूं अखियूं मां ईअं चवंदसि त ॾिसी कोन थियूं सघनि। इहे ख़ौफ़नाक चेहरा दम तोड़ण बदिरां
अंदर ही अंदर मजबूत थी रहिया आहिनि। असांखे फरंगियुनि जे गुलामी जे ज़ंजीरनि खे तोड़े 40 सालनि खां मथे अरसो थी वियो। असीं भारत में आज़ादी जहिड़ी नेमत माणे रहिया आहियूं, पर आज़ादी जो मतिलबु छुड़वाली मां हरगिज़ कान चवंदसि। नेक ऐं ईमानदारनि जी घणाई आहे, पर शरीफ़ इंसान पंहिंजी पग बचाइण लाइ किनारो करे अंदर ही अंदर पंहिंजे ॿोली ऐं तहज़ीब जे ज़वाल ते रत जा ॻोढ़ा ॻाड़े रहियो आहे त मन इन्हनि जो ज़मीर जाॻंदो। रोअण सां जे रीझनि त रुआं रातो ॾींहं लाड़ी लुड़क अखियुनि मां पेरे हूंद पवां धरती सभु धुआं लुड़कनि सां। इहो नाम निहाद इस्तहसाली नंढड़ो टोलो ॿिन्ही तरफ़ आज़ादीअ खे छुड़वागी जे रूप में इस्तेमालु करे रहियो आहे। ही कोई हिंद या सिंध ताईं मौजूदु नाहे। अहिड़ा तबिका ॿियनि जातियुनि में बि मिली वेंदा आहिनि, पर तहज़ीब खे नुक़सान रखण में उहे मसरूफ़ आहिनि। पोरियत न बल्कि माई चवंदसि त मुहांडो खपे, ईमानदार न बल्कि अहमक ऐं चमचा खपनि। असांखे यादि रखणु घुरिजे त सिंधी क़ौम अहिड़े नाज़ुक दौर मां गुज़री रही आहे जो असीं अहिड़ियूं तफ़रीहूं माणण जे हालत में न आहियूं। इन्हनि अहमालनि करे पंहिंजे ईंदड़ पीढ़ियुनि खे पंहिंजे ज़बान अदब तहज़ीब जे वण जे छांव बदिरां उनखे असीं पाणो पटे रहिया आहियूं। इहा हक़ ऐं नाज़ जी बेड़ काल्ह बि हुई त अॼु बि जारी आहे ऐं माईशदस त आईंदे बि रहंदी। नाम नेहाद गैरतमंदनि जी गैरत भड़को खाई उथे थी। इंडिविजुअल गैरत, इनफरादी गैरत असां में मौजूदु आहे, पर कलेक्टिव जीअं ॿोली लाइ जाति लाइ असां आवाज़ उथण लाइ पुठिते ई रहिजी वेंदा आहियूं। दुनिया जो इहो दस्तूर रहियो आहे त सरहदी फैलाव जे विच में हाकमियत जो सिक्को जमाइण लाइ हाकमन तलवार जे ज़ोर ते पंहिंजी धाक जमाइण लाइ पंहिंजे मुखालिफ़ जाति जी नस्ल कुशी करे उन्हनि खे अक़लियत में आंदो आहे ऐं जाबर उन्हनि जे तहज़ीब ऐं ॿोलीअ खे ख़तमु करण लाइ नित नवां तौर तरीक़ा अपनाए इन क़ौम खे लताड़ियो आहे। पंहिंजे हथ ठोकियनि चमचनि दलालनि ऐं अहमकनि खां पंहिंजे शान में कसीदा लिखाए पंहिंजी तारीफ़ जोड़ी आहे। अॼु असां वटि अक़लियती इस्तेसाली टोलो नस्ल कुशीअ जो नित नओं अंदाज़ अपनायो वेठो आहे ऐं माई चवंदसि त ॿिन्ही पासे आहे। हिकु पासे इहो नाहे तबिको, इनजे करे असांखे उनखां ख़बरदार रहणो पवंदो। उन्हनि जी काती पंहिंजे शिकार खे आहिस्ते आहिस्ते ज़िलत ऐं अज़ाब ॾेई निढाल ऐं मर्निंग हालत ते पहुचाए पंहिंजे कामयाबी ते ख़ुशि थी इन नंगे नाश खे जदीद इल्फाज़नि जी चादर ढके नवां नवां ख़िताब करे किरदार कुशी जी गैर इख़लाक़ी तफ़रीह माणे रहियो आहे। मथां इहा सदा बुलंद त असीं चाहियूं था त असांजी अखियुनि बूटण खां पोइ जाति जो को मशाले राह बणिजे। भारत में सिंधी जो केतिरो तइदाद आहे इन जा सही अंग अखर त मां अव्हां जे अॻियां पेश नथी करे सघां, पर पहिरीं सूबे महाराष्ट्र में ख़ासो तइदाद आहे 7 या 7.5 लख, इन खां पोइ गुजरात, मध्य प्रदेश ऐं तंहिंखां पोइ राजस्थान ऐं दिल्लीअ में चवनि था त 80,000 खनि सिंधी थींदा। इन्हनि खे ॿोली ऐं कल्चर अदब में केतिरो चाह आहे इहो असांखे अदी ऐं कल्चरल सरगर्मियुनि मां ॾिसण में मालूम थी सघंदो। ईअं त साल में हिकु भेरो चेटीचंड ते मौक़े ते असीं सिंधी पाण में गॾिजूं, पर अहिड़नि मौक़नि खे असीं पंहिंजे कारोबार या मिटी माइटी जे लाइ वधीक इस्तेमालु कयूं बनिस्बत ॿोली ऐं कल्चर जे वाधारे जे लाइ। भारत में असीं अॻिते कीअं वधी सघिया आहियूं ऐं ॾींहों ॾींहुं मां इहो चवंदसि त पुठिते ई रहिया आहियूं। स्कूल सिंधी जेके आहिनि भारत में ॿोली जा बंदि थींदा था वञनि ऐं सिंधी घरनि में ॻाल्हाइण वारो जेको आहे सो तबिको घटिजंदो पियो वञे। जेकर असीं पंहिंजो जाइज़ो वठंदासीं त असांखे ख़बर पवंदी त असीं किथे पहुता आहियूं। असांखे फल खाइण वारा त घणे मिलंदा, पर वण पोखण वारा आङुरियुनि ते ॻणण जेतिरा मिलंदा ऐं वेठे वेठे त मां चवंदसि त कारून जा खज़ाना बि खुटी वेंदा। असीं ॾुकर सां मुंहुं मुक़ाबिल थी वेंदासीं ऐं इन वक़्तु हिंदुस्तान में मां चवंदसि त अॻवाननि जो सिंधियुनि जो लाबारो ॾथल आहे, पर नुमाइंदगी सही आवाज़ होसि ताईं पहुचाइण लाइ असांखे को बि सही वाहन नथो मिले ऐं पोरियत तबिको जेको आहे ईअं मारिजी वञे थो। अॼु बिज़नेस क्लास जेको आहे अदबी ऐं कल्चरल एक्टिविटीज़ खे शुगुल ऐं मोतबरी जो सिंबल करे उते इस्तेमालु करे रहियो आहे ऐं जंहिंजे करे असांखे वधीक ई पुठिते वही रहे। चवणी आहे त घणे ज़ाले घर न हले, हाणे घणे मर्दे हर न हले। भारत में असां सां बि इहा ई वेतन आहे। मंचनि ते सिद्धार्थन इनाम इकराम हासिल करण वक़्तु गजगोड़, पर क़ुर्बानी ॾियण महिल जेके आहिनि से सभई पुठिते। अहिड़े माहौल में जिगर जा शींहं करम जा योगी भला छा करे सघंदा जो इहे शींहं शिकार जे ॼार में फासी वञनि ऐं ॼार मां निकिरणु सिर्फ़ु कुअनि
तार फितण